इब्राहिम अलैहिस्सलाम मथे सतें आसमान ते बैतुल मामूर जो मथे सतें आसमान जो क़िबलो है बैतुल मामूर, उन बैतुल मामूर के पान टेक दिए वेठा हुआ। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां उते मुलाक़ात थी। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त अल्लाह जा महबूब तव्हांजी उम्मत के मुझो सलाम पहुँचाइजो ऐं तव्हांजी उम्मत के मुझो पैगाम पहुँचाइजो। अब तवज्जो आहे, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हिन उम्मत के सलाम पहुँचायो। सब गजी चो वालेकुमुस्सलाम। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो सलाम, इहो सलाम जो खणी आया सो असांजो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामुल अंबिया हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ॿियो पैगाम ॾिनो त अल्लाह जा महबूब तव्हांजी उम्मत के मुझो पैगाम ॾिजो ऐं उनके चइजो त अल जन्नत कियानुन, जन्नत पोठो आहे, जन्नत मैदान है, जन्नत में का बि आबादी कान्हे, ख़ाली मैदान है। ऐं तव्हांजी उम्मत के चइजो त मेहनत कंदा अदुनिया मज़रतुल आख़िरा, जेतरी मेहनत कंदा अल्लाह तव्हांजी ओतरी जन्नत के सोनो बनाईंदो। ख़ाली कलमो पढ़ंदा, कलमे पढ़ण सां तव्हांखे जन्नत मिलंदी। कलमे पढ़ण खां पोइ अदुनिया मज़रतुल आख़िरा, दुनिया आख़िरती खेती आहे, पोख कंदा, कलमो पढ़ण सां जन्नत जो प्लाट मिलंदो। पोइ जेतिरी मेहनत कंदा ओतिरी अल्लाह तव्हांजी जन्नत सुहिणी बनाईंदो। इहो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हिन उम्मत खे न्यापो ॾिनो ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मथे सतें आसमान बैतुल मामूर के टेक ॾिए वेठो। बैतुल मामूर मथे आसमान ते क़िबलो आहे। जीअं असांजो बैतुल्लाह आहे, इहो बैतुल्लाह मिट्टी भितर पत्थर रेती बजरी मां ठहियलु आहे। इनखे मखलूक जेका तवाफ़ करे थी उहा मखलूक बि मिट्टी वारी आहे। मथे जेको बैतुल्लाह ठहियलु आहे उनखे नूरानी मखलूक तवाफ़ करे थी ऐं उनखे तवाफ़ ऐं बैतुल्लाह उहो ठहियलु बि नूरानी आहे। मथे नूर जो बैतुल्लाह आहे, हेठि मिट्टी जो बैतुल्लाह आहे। मथे नूरानी मखलूक तवाफ़ करे थी, हेठि मिट्टी वारी मखलूक तवाफ़ करे थी। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन बैतुल मामूर ते वटि वेठा हुआ। फरमाए तो उम्मत के चइजो त मेहनत कंदा त तव्हांजी जन्नत सुहिणी थींदी। तव्हां चवंदा न सुभान अल्लाह, थकल तो कोन आहियो? मुंहिंजे ख़्याल में थकल आहियो। ऐं थकल कोन आहियां, चओ तव्हांजे पारां सुभान अल्लाह चवां। चओ त मूं अहिड़ियूं कई चटियूं भरे छॾियूं, को मसालो कोन्हे। ऐं चवां तव्हांजे पारां, तव्हां पाण चवंदा सुभान अल्लाह। सभु वरी चओ, तव्हां चवंदा सुभान अल्लाह। सुभान अल्लाह जे बदिले में जन्नत में अल्लाह वण लॻाईंदो, हिकु वण लॻाईंदो। तव्हां निमाज़ सुहिणी पढ़ंदा, निमाज़ जे बदिले में अब ही दोस्त जलसे ते कोन आया आहिनि या ॿी जमात जा आहिनि? बीठल दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं असांजी जमात जा आहिनि त पोइ पंहिंजी जमात जो जलसो ऐं वरी असीं पाण फिटायूं, जाइज़ त कोन थो लॻे। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे तव्हां थोरो वेझा थी अचे, हर कुर्ब करियो। अल्लाह तव्हांखे मदीनो ॾेखारे, हिमत करियो। असांजो ई चवण जलसनि में न वठंदा त पोइ किथे असांजो चवणु वठंदा? दीनी जलसनि में अचो, आलम जो चवणु न वठो। जेकॾहिं दुनिया आख़िरती खेती आहे, हिते असां निमाज़ सुठी पढ़ंदासीं, उन निमाज़ जे बदिले में अल्लाह जन्नत में असांखे हसीन हूर ॾींदो। अब हूर ते बि सुभान अल्लाह न चवंदा त पुलिस वठी अचां छा? सुभान अल्लाह, हसीन हूर ॾींदो। हिते रोज़ो सुठो रखंदासीं, रोज़े जे बदिले में अल्लाह जन्नत में खीर माखी जूं नहरूं वाहे ॾींदो। इन नेकी जे बदिले में असीं हिते क़ुरान पढ़ंदासीं, क़ुरान खे यादि कंदासीं। क़ुरान इहे जन्नत जा महलात अथई, जन्नत जा महलात। उलमा खां पुछो त जन्नत जा महलात 6666 त क़ुरान जूं आयतूं बि 6666। हिकु हिकु क़ुरान जी आयत जन्नत जो महल आहे। छो त क़ुरान इहो ख़ुदि जन्नत आहे। जन्नत दुनिया में ॿी का शइ कान अथई, ख़ुदि क़ुरान अथई। क़ुरान इहो ख़ुदि जन्नत आहे।
कुरान जी असी बंगलो ठाराईंदा आहियूं पहिरीं नक्शो ठहंदो आहे, नक्शो ठाहे उन नक्शे ते लीका पाइबा आहिनि। नक्शो कागज़ ते ठहंदो आहे, कुरान बि कागज़ ते आहे। उन नक्शे ते लीका ठाहे उन ते सामान रेती बजरी लाइबी आहे। ॾियारी वारा मज़दूर तारीख़ राज़ा अची लॻंदा आहिनि, तॾहिं उहो महल तयारु थींदो आहे। नक्शो फुट बाए फुट जो हूंदो आहे। उन जे मथां जेको असां बंगलो ठहंदो आहे उहो 2 एकड़नि जो बंगलो, नक्शो फुट बाए फुट जो आहे। माना नक्शो नंढो आहे, ख़ुदि महल वॾो हूंदो। कुरान इहो ख़ुदि जन्नत जो नक्शो आहे। कुरान जी हिकु हिकु आयत जन्नत जो महल आहे। इन कुरान ते जॾहिं अमल कंदासीं, कुरान जे मथां महिनत कंदासीं, कुरान खे यादि कंदासीं, इहो ई कुरान क़यामत ॾींहुं महल तयारु थींदो जेको पूरी जन्नत हूंदो। ऐं तव्हां खां पुछां, सच ॿुधायो, तव्हां खां पुछां थो, जन्नत में माण्हू परेशानी हूंदी? जन्नत में का ॻणती का परेशानी कुझु बि न जी। जन्नत में काई परेशानी कान्हे का। ती दुनिया में जन्नत कुरान अथव। जेको कुरान के वेझो थियो, कुरान के टच थियो, अल्लाह दुनिया के हर परेशानी का बचाए छॾींदो उनखे। कुरान जेको कुरान के वेझो थियो, छो तो कुरान इहो ख़ुदि जन्नत अथव। को जन्नत ॿी का शइ कान अथव, इहो ख़ुदि कुरान जन्नत अथव। जेतिरो कुरान के वेझो वेंदा ओतिरो अल्लाह तव्हांखे परेशानियुनि खां बचाईंदो। दौलत जे करे माण्हू परेशान खां बचे इहो न सोचिजो। दौलत पैसो जेतिरो ईंदो इहो माण्हू परेशान रहंदो। पर जेको कुरान के वेझो थियो, पंहिंजी छाती सां लॻाई, ऐं तव्हांखे हिन नेक महफ़िल में थो चवां, मुंहिंजे मथे ते कुरान रखो, ज़िंदगी भर की परेशानी कोन हूंदी। हुनजी दुनिया ई जन्नत बणिजी वेंदी। जेकॾहिं चाहियूं था असीं पंहिंजी दुनिया खे जन्नत बनायूं त पोइ क़ुरान खे वेझा थियो। जेको क़ुरान खे पढ़ंदो, यादि कंदो, जन्नत जा तबका 6666, क़ुरान जो आयतूं 6666। तवजो करियो, असां हिते निमाज़ में पढ़ंदा आहियूं न, एहदिन सिरातल अचे थी न आयत, एहदिन सिरातल मुस्तक़ीम। ऐं अल्लाह असांखे सिधो रस्तो ॾेखारिजे। सिधो रस्तो छा आहे? नबी जो सुन्नत तरीक़ो। सिधो रस्तो छा आहे? नबी जो सुन्नत तरीक़ो। सुन्नत तरीक़ो इहो आहे सिधो रस्तो, सुन्नत तरीक़ो। इहा हिते सुन्नत तरीक़ो, जेतिरी सुन्नत तरीक़े जी पाबंदी कंदासीं ओतिरी अल्लाह पुलसरात आसान कंदो। छो तो दुनिया आख़िरती जी छा आहे? खेती आहे। हिते पोख होॾा लाभारो पवंदो, हिते सुभान अल्लाह जन्नत में वण लॻंदो, हिते निमाज़ सुठी जन्नत में हसीन हूर मिलंदी, हिते रोज़ो सुठो जन्नत में खीर माखी जूं नहरूं वहंदियूं, हिते क़ुरान यादि कयोसीं, अमल कयोसीं, जन्नत जा महलात तबकनि जा धणी थींदासीं। हिते सिरात मुस्तक़ीम ते हलियासीं, सुन्नत तरीक़े जी पाबंदी कईसीं, इहो माण्हू डायरेक्ट जन्नत में वेंदो। न त पुलसरात हदीस में अचे थो, वार का सन्नी तलवार का तिखी पुलसरात आहे। वार का सन्नी तलवार का तिखी पुलसरात आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे त इन पुलसरात केरु मटंदो? माण्हू जे त मटण जो घसी कोन्हे को। हाणे वार का सन्नी तलवार का तिखी रस्तो केरु मटे? उहो अथई सुन्नत तरीक़ो। जेको सुन्नत जी पाबंदी कंदो, हदीस में वेंदो, इहो डायरेक्ट माण्हू जन्नत में वेंदो। जन्नत में पहुची पोइ पाड़े वारनि खां पुछंदो, हीअ जेके मौलवी चवंदा हुआ वाइज़नि नसीहतनि में त पुलसरात वार का सन्नी तलवार का तिखी, उहा पाण कॾहिं मटंदासीं? जन्नती चवंदा उहो तूं मटे आयो हुई। यार मूंखे त ख़बर ई कोन्हे, ऐं त मटियो ई कोन्हे, मूं त वार का सन्नी तलवार का तिखी जन्नत ॾिठी या पुलसरात ॾिठी कान्हे। चवंदा दुनिया में जेका तो सुन्नत तरीक़े जी पाबंदी कई, इहा ई तुंहिंजी दुनिया में पुलसरात थी वई हली। ऐं हिते सुन्नत जी पाबंदी या वार का सन्नी तलवार का तिखो रस्तो अथई। तलवार का तेज, वार का सन्नो रस्तो इहो ई अथई पुलसरात। सुन्नत तरीक़े ते हिते हलणु सवलो आहे, ॾुखियो आहे?